अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, छो त अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे सुठा ऐं बहितरीन सीन ॾिसण वटां मिलंदा। चाकर ख़ान जो इश्क जारी आहे अकबर ख़ान जी धीअ सां, उहा बि पाण हिन सां निकाह करणु चाहे थी ऐं हिन जे वाइदे ते मुताबिक़ हू राति बि रहंदी ऐं हर उहा ॻाल्हि मञंदी, यानी हू वाइदो पंहिंजो पूरो कंदी ऐं चाकर ख़ान पोइ सोणी खे हुन सां गॾाइण जी जेका आछ कई आहे पूरी करण जी कोशिशि कंदो। होॾो शेरड़ वारनि जो बि ख़तरो आहे मथां उहो हमिलो करे या कंहिं तरीक़े सां सोणी खे हितां वठी वञनि। होॾां जेको आहे दोस्तो सिकुत बादरनि में उहे आहे हिकु सिर्फ़ु लय हैदर ऐं सावण जी आहे। बाक़ी जाबरो बि हितां भॼी पंहिंजी जान छॾायो। बाक़ी हाणे अकबर ख़ान ऐं तव्हांखे ख़बर आहे मंसूर हिकु थी चुका आहिनि। उहे चाकर ख़ान खे सटको ॾियण लाइ फुल तयारी में आहिनि। बाक़ी रुंडो त उहे शैतानियूं कंदो थो वधे। तव्हांखे ड्रामे में कंहिंजो सीन सुठो लॻो, कंहिंजो न वणियो, कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। अगरि वीडियो सुठी लॻी त लाइक कजो, मथां बेल आइकन खे आल ते कंदा सब्सक्राइब करे। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।